मोरो मां जानी जुमानी जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक यूनियन जे नवनि चूंडियल उहिदेदारनि जे मान में तक़रीब मज़दूरनि जे हक़नि जे तहफ़ुज़ लाइ भरपूर जिदोजहद जो अज़म। वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक यूनियन पारां नवनि चूंडियल उहिदेदारनि जे मान में हिकु शानदार तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में डिविज़नल चेयरमैन जान निसार निज़ामानी, शफ़क़त हुसैन कुरैशी, सेक्रेटरी महताब अहमद पंजारो, काउंसलर बख़त अली सुरैयो ऐं ॿियनि खे संदसि चूंड ते भरपूर मुबारकबाद पेश कई वई। तक़रीब जी शुरूआत तिलावत कलाम पाक सां थी, जंहिंखां पोइ सेप्को डिवीज़न यूनियन जे अॻवाननि अब्दुल हमीद घांगरो, मोहम्मद असलम अब्बासी, मोहम्मद इब्राहिम सोलंगी ऐं ॿियनि अॻवाननि नवनि चूंडियल नुमाइंदनि खे सिंध जी सक़ाफ़ती सुञाणप तौरु अजरक, सिंधी टोपी, पटको ऐं लौंगी जा तोहफ़ा पेश कया। उन मौक़े ते ख़िताब कंदे डिविज़नल चेयरमैन जान निसार निज़ामानी ऐं सेक्रेटरी शफ़क़त हुसैन कुरैशी चयो त हू यूनियन जे मर्कज़ी क़यादत ख़ासि तौरु अब्दुल लतीफ़ निज़ामानी, निसार अहमद शेख ऐं समूरी क़यादत जा दिल जी गहराइनि सां थोराइता आहिनि, जिन संदनि टीम ते एतमाद कंदे खै़निया ज़िम्मेवारी सौंपी।